छोकरी नैना जेको ज़हर पीतो मूंखे शक आहे त उहो ज़हर हिन घर मां ई हुन कंहिंखे ॾिनो आहे ऐं जेकॾहिं ईअं आहे त यादि रखो त तव्हां मां का बि ज़िंदा न बचंदी। सिजावल अकुल खां कम वठ। असांजी भला हुन सां कहिड़ी दुश्मनी हुई जो हुनखे ज़हर ॾींदासीं? बाक़ी छोकिरी पाण ज़हर पीतो? हा बाबा, नैना पाण ज़हर पीतो हूंदो, छो त इहा 2-3 दफ़ा हुन ॻाल्हि कई हुई मूंसां। छोकिरी ॾाढी दिलेर हुई, हू ख़ुदकुशी जो कॾहिं सोचे बि नथी सघे। अदा उनखे उतां ई कीअं ज़हर ॾिनो हूंदो? असांजी हुन सां का बि दुश्मनी न आहे, असां हुनखे ज़हर छो ॾींदासीं? हाणे भला छोकिरी जी तबियत कीअं आहे? मां छोकिरी सां मिली न आहियो। बाक़ी 1-2 डॉक्टर मुंहिंजो सुञाणो आहे जंहिंखां फोन करे पुछियो अथमि। उन्हनि ॿुधायो त छोकिरी अञा होश में न आहे, बेहोश आहे। छोकिरी खे अस्पताल थोरो देर सां खणी विया हुआ ऐं डॉक्टरनि बि इहो चयो त जेकॾहिं हिनखे अञा थोरो देर सां आणियो हा त छोकिरी बची न सघे हा। छोकिरी अञा सीरियस आहे। जेकॾहिं छोकिरी खे उते ज़हर मिले हा त हू तुरत छोकिरी खे खणी अस्पताल पहुचनि हा। पर मूंखे शक आहे त छोकिरी हितां ज़हर पी निकिती आहे। जेकॾहिं छोकिरी खे हितां ज़हर मिलियो आहे त पोइ हुन पाण पीतो हूंदो। मेरू या तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। जॾहिं छोकिरी ठीक थी घर पहुचंदी ऐं पुलिस खे बयान ॾींदी त हुन ज़हर पीतो आहे या हुनखे ज़हर पियारियो वियो आहे, इहा ॻाल्हि घणी देर ताईं लिकी कोन सघंदी। चावल त हर भरो असांजे मथां शक थो करे। हाणे हू ॼाणीअ खे असां ज़हर पियारियो। जे नैना ख़ुदकुशी करण जी कोशिश कई आहे, अदा त हर भरो असां ते इल्ज़ाम थो हणे। तोखे कीअं ख़बर पई मुराद? समाज में मूंसां कई ॾींहं थी विया तोसां मुलाक़ात कान्हे थी। मूंखे पक थी त यार कंहिं न कंहिं मुसीबत में। हुन करे ॻोठ वञी पुछा कईतमि, ख़बर पई त तोखे पुलिस गिरफ़्तार करे वई। हुन करे मुलाक़ात लाइ हलियो आयुसि। सोचियमि त किथे सुभाणे मयारी न थी। तव्हांजी महिरबानी मुराद, तो मूंखे यादि कयो। हिन में महिरबानी जी का बि ॻाल्हि कान्हे मूंसां। ॾुखे वक़्त में दोस्त खे कमु न ईंदो त पोइ केरु ईंदो? सही तो चवी मुराद, पर अहिड़ा दोस्त घटि आहिनि जेके ॾुखे वक़्त में कमु अचनि। बाक़ी मतलबी दोस्त हर हंध तोखे मिलंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।